नवां जतोई में कायम रूरल हेल्थ सेंटर में सहूलियतुनि जी खोट सबब इलाइक़े वासी परेशान आहिनि। रिपोर्ट कराए अलाए रखियो अबड़ो। सिंध अंदरि बहितर सिहत जूं दवाऊं कंदड़ सिंध हुकूमत नवां जतोई रूरल हेल्थ सेंटर खे रेफर सेंटर में तब्दील करे छॾियो। दवाउनि ऐं एम्बुलेंस खां पोइ डॉक्टरनि अस्पताल में पेर रखण लाइ लाचारी करे छॾी आहे, जंहिं करे रूरल हेल्थ सेंटर अंदरि इलाज जी सहूलियतुनि जी खोट इंतिहाई शदीद अख़्तियार करे वई आहे। नवां जतोई आसपास ॻोठनि में सवई ईंदड़ तोड़े मर्दनि औरतुनि जे इलाज लाइ का बि सहूलियत मुहैया न कई वञे। अस्पताल अंदरि पेनाडोल ब्रोफोन जी गोरी बि मौजूदु न आहे, जंहिं करे मरीज़नि खे केतिरा ई किलोमीटर ते फ़ासिले ते मुहैया नौशरो फ़रोज़ इलाज लाइ नियो पियो वञे। इमरजेंसी जी सूरत में रस्ते ते ई दम ॾेई छॾनि था। करोड़ रुपए जी बजट अचण बावजूदि रूरल हेल्थ सेंटर डॉक्टरनि नुमाइश लाइ हिकु एम्बुलेंस बीहारी वई आहे, जेका सदियुनि खां पुराणी ऐं नाकारा थियल आहे। सॼी सिंध वांगुरु नवां जतोई RHC में बि दवाउनि जी मुकमल खोट आहे। हिते सियासी समाजी धुन शहरी अॻवाननि त काफ़ी ॿिया जेके बि हितां जा रहाकू आहिनि, मिसकिन माण्हू मारोड़ा, उन्हनि वक़्त ब वक़्त एतिरा एहतजाज कया आहिनि जो माना हू एहतजाज करे करे थकिजी पिया आहिनि, पर उन्हनि खे न हिते RHC न्यू जतोई में न इवनिंग शिफ्ट बहाल थी आहे, न नाइट शिफ्ट बहाल थी आहे। UC नवां जतोई जो वाहिद सरकारी अस्पताल जंहिंमें काफ़ी अरसे खां वठी सिहत जूं बुनियादी सहूलियतूं मौजूदु ई कोन्हनि। हिते मरीज़नि खे दवाऊं कोन थियूं मिलनि, ॿियो त ठहियो पर डॉक्टर बि जेके मौजूदु कोन्हनि। मंझंदि खां पोइ वारी शिफ्ट जेका आहे शाम वारी शिफ्ट ऐं राति वारी शिफ्ट में जेको आहे सो डॉक्टर कोन हूंदा आहिनि, ऐं हिते जेको आहे सो पैरामेडिकल स्टाफ जेको आहे न उहो मरीज़नि खे जेको आहे सो ट्रीटमेंट ॾींदो आहे। इन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा जेके डॉक्टर आहिनि सुबुह जी शिफ्ट में उहे बि जेके तक़रीबन गैर हाज़ुर ऐं वीज़ा ते वियल आहिनि। मरीज़ वीचारा अचनि था हिते पंप असांजो उते बसि साम्हूं बीठा थिया, असांखे जी ॿुधाइनि था त बाबा हिते को डॉक्टर असांजो डॉक्टर बि कोन्हे, राति जो चौकीदार बि कोन्हनि। इहे कुता वधंदा घुमंदा ड्रब वॾा थी विया आहिनि, उन खां बावजूदि एम्बुलेंस कम जी कान्हे, टायर पंचर लॻा पिया आहिनि। हींअर त कहिड़े अस्पताल में केरु अचण ते तयारु ई कोन्हे। सभु कुझु चए थो त डॉक्टर ई कोन्हनि, का शिफ्ट कान्हे, को मौजूदु डॉक्टर कोन्हे, को पटे वालो कोन्हे, को चौकीदार कोन्हे, कुता वधंदा भौंकंदा। 5 लाख खां 7 लाख आबादी रखंदड़ हिकु UC नवां जतोई जी अस्पताल आहे, जंहिंमें तमामु फैसिलिटी मौजूदु हुअण जे बावजूदि बि उनखे फाल न कयो वियो आहे। जीअं त असां वटि हिते अल्ट्रासाउंड सिस्टम मौजूदु हुयो काफ़ी सालनि खां, पर इंतिज़ामिया जे अॻु निंड पवण जे सबबु उहो फाल न थी सघियो ऐं उहा नाकारा बणिजी विया। ऐं उन खां पोइ असां वटि हिते मलेरिया जो बि कई किट्स मशीनूं वग़ैरह आहिनि, मगर उन्हनि जूं असां वटि किटूं अवेलेबल न आहिनि। जेके हितां जा जेके रहवासी माण्हू ग़रीब आहिनि, जेके तमामु जेके माना मिसकिन हाल जा आहिनि, उहे वीचारा ईअं वापसि मोटिया था वञनि ऐं प्राइवेट वञनि था। अस्पताल में न ई का फैसिलिटी आहे। ॾींहं जो 12-1 खां पोइ को डॉक्टर कोन्हे को, जेकर का एमरजेंसी आहे त उते न पट्टी थी मिले असांखे, न मेडिसिन थी मिले, न टेबलेट ई को मिले थो। कैमरामैन मोहम्मद अमीन चौहान सां गॾु हलाए रखियो अबड़ो आवाज़ TV नवां जतोई।